कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो मानी खाइण बाद पेट फूकजण जी शिकायत थी पवंदी आहे। जेकॾहिं ईअं रोज़ हर खाधे बाद थियण लॻे त सुस्ती, थकावट, मादे जो बार ऐं सूर बि थियण लॻंदो आहे। ईअं तॾहिं थींदो आहे जॾहिं अव्हां घणो खाई वठो या खाइण बाद मादो वज़नी थी वञे। इहा तकलीफ़ बेआरामी ऐं पेट में सूर जो सबबु बणिजे थी। इन जो सबबु बदहाज़मी ऐं मादे ते प्रेशर बि थी सघे थो। इन जे आम सबबनि में ग़िज़ाई नाली जे मसिल्स में ख़लल पैदा थियण आहे। घणियूं अहिड़ियूं ग़िज़ाऊं बि आहिनि जेके मानी खाइण खां पोइ पेट फूकजण जो सबबु बणिजनि थियूं। फरियूं कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, विटामिन, मिनरल्स ऐं फाइबर सां भरपूर हूंदियूं आहिनि। घणो फाइबर हुजण सबबु ही पेट फूकजण जो सबबु बणिजी सघनि थियूं। हिननि में ओलिगोसैकेराइड्स मौजूदु हूंदा आहिनि जेके हज़म नाहिनि थींदा। कॾहिं कॾहिं कणिक बि ईअं कंदी आहे। कणिक में ग्लूटिन नाले प्रोटीन हूंदो आहे जेको गैस ऐं फूकियल पेट में सूर ऐं दस्त कराए थो। डबल रोटी, पास्ता ऐं ॿियूं शयूं ग्लूटिन प्रोटीन सां भरपूर हूंदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां जो मादो इन्हनि शयुनि खे बर्दाश्त नथो करे सघे त इन्हनि खां पासो करणी बहितर आहे। डेयरी प्रोडक्ट्स जिन में खीर, ॾही, पनीर शामिल आहिनि, इहे कैल्शियम ऐं प्रोटीन जो अहम ज़रियो हूंदा आहिनि। कुझु माण्हू डेयरी प्रोडक्ट्स सां एलर्जिक हूंदा आहिनि। इन्हनि जो जिस्म लैक्टोज़ खे हज़म करण जे क़ाबिल नाहे हूंदो। प्रोसेस्ड ऐं पैक थियल खाधा बि पेट फूके सघनि था। इन्हनि ग़िज़ाउनि में वधीक मिक़दार में खंडु ऐं लूणु शामिल हूंदो आहे जेको जिस्म में पाणी जी खोट जो सबबु बणिजी सघे थो। अहिड़ी रीति कार्बोनेटेड ड्रिंक्स बि गैस ऐं पेट फूकजण जो सबबु बणिजनि थियूं। इन्हनि ड्रिंक्स में वधीक मिक़दार में कार्बन डाइऑक्साइड गैस मौजूदु हूंदी आहे। जेकॾहिं अव्हां इन क़िस्म जूं शयूं पियो था त गैस गॾु थियणु शुरू थी वेंदी आहे जेका तेज़ाबियत, बदहाज़मी, मादे में साड़े ऐं पेट में सूर जो सबबु बणिजी सघे थी। सेहतमंद शयुनि में लीमो पाणी, नारेल जो पाणी ऐं मेवनि ऐं भाॼियुनि जो जूस शामिल आहे जेको इन तकलीफ़ खे ख़त्म करण में मदद ॾेई सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk